मां मुख्तसर बिन जुमलन जे लाइ गुज़ारिश कंदुसि मोहतरम डॉक्टर शबीर जतियाल के जनरल सेक्रेटरी अब्बास फाउंडेशन तव्हांजी ख़िदमत में आज आने जा 2 लफ़्ज़ साईं डॉक्टर मोहनलाल साहब, साईं पैर एजाज साहब गिलानी साहब, ॿिया दोस्तो ऐं मुंहिंजा कोहिस्तान वासियो, अॼु तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे जो सॼी सिंध बल्कि सॼी पाकिस्तान में जॾहिं शिकायतूं थियूं अचनि त माण्हुनि वटि नौकरियुनि जा ऑर्डर विकिजी रहिया आहिनि, तॾहिं यकीनन हीअ वॾी ॻाल्हि अॼु वॾी ॻाल्हि चइबी जो अवां सभिनीनि जे साम्हूं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध कैबिनेट जो मिनिस्टर अक़लियतुनि जो उहो पंहिंजा सभु ऑर्डर अवां वटि खणी ऐं अवां जे साम्हूं ॾेई रहियो आहे त जीअं सुभाणे को इहो इल्ज़ाम बि न लॻाए सघे त को हिते ऑर्डर विकिणिजी रहिया आहिनि। इहा कोहिस्तान में हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इन वॾी ॻाल्हि खे तमामु घणो हिमतायो वञे ऐं डॉक्टर साहब खे मुबारकबाद आहे जो 27 दिसंबर ते जॾहिं मोहतरमा शहीद थी हुई त मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और मकान, जेका तव्हां अॼु हीअ ॻाल्हि करे रहिया आहियो असांखे ईअं महसूसु थी रहियो आहे त तव्हां मोहतरमा जा उहे लफ़्ज़ उन्हनि खे पाणी ॾेई रहिया आहियो, उन सां कयल वाइदो वरिजाए रहिया आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी।